सिंध सरकार कणक खरीदारी लाइ नंढनि आबादगारनि खां फी एकड़ ते रुगो 5 बोरियूं कणक ख़रीद करण वारो शर्त ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध सरकार जहिड़े ऐलान खां पोइ नंढा आबादगार जेतिरी चाहिनि खुराक खाते खे कणक विकिरो करे सघनि था, पर सवाल इहो थो पैदा थिए त छा हिन साल सिंध सरकार कणक ख़रीदण वारो मुक़ररु कयल हदफ़ पूरो करे सघंदी? सिंध सरकार अहिड़ो ऐलान उन करे कयो आहे जो 1 अप्रैल खां शुरू कयल ख़रीदारी वारे वक़्त खे 20 ॾींहं खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर हिन वक़्त ताईं रुगो 9000 मेट्रिक टन कणक ख़रीद थी सघी आहे। जॾहिं त सिंध सरकार हिन साल 10 लख मेट्रिक टन कणक ख़रीद करण जो हदफ़ मुक़ररु कयो आहे। 1 अप्रैल ते सिंध सरकार कणक जो इमदादी अघु फी मण 3500 रुपया मुक़ररु कंदे रुगो नंढनि आबादगारनि खां फी एकड़ ते 5 बोरियूं कणक ख़रीद करण जो ऐलान कयो हो। सिंध सरकार जी दावा हुई त हिन साल कणक जो बम्पर फ़सुलु लथो आहे ऐं खुराक खाते वटि एतिरी कणक ख़रीदण जी गुंजाइश न आहे। उन करे खुराक खातो रुगो बेनज़ीर हारी कार्ड रखंदड़ नंढनि आबादगारनि खां फी एकड़ ते रुगो 5 बोरियूं कणक ख़रीद करे सघंदो। वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि गुज़िरियल ॾींहुं कणक ख़रीदारी बाबति जाइज़े वठण लाइ थियल इजलास दौरान इहा ॻाल्हि साम्हूं आई त ज़रे घटि 1 महीनो थी वियो आहे, पर खुराक खाते पारां मुक़ररु कयल 10 लख मेट्रिक टन जे हदफ़ मां रुगो 9000 मेट्रिक टन कणक ख़रीद थी सघी आहे। खुराक खाते जे अख़्तियारनि ॿुधायो त कणक घटि ख़रीद थियण जो असुलु कारण सिंध सरकार पारां फी एकड़ ते रुगो 5 बोरियूं ख़रीदण वारो लॻायल शर्त आहे। खुराक खाते जी अहिड़ी रिपोर्ट खां पोइ वॾे वज़ीर हिदायत कई त फी एकड़ ते रुगो 5 बोरियूं कणक ख़रीद करण वारो शर्त फौरी तौर ते ख़त्म कयो वञे ऐं आबादगार जेतिरी कणक विकिरो करणु चाहिनि उन्हनि खां ख़रीद कई वञे। खुराक खाते कणक ख़रीदारी खे तेज़ कंदे सूबे में ख़रीदारी मर्कज़नि जो अंग 109 मां वधाए 121 करे छॾियो आहे ऐं गॾोगॾु जिन ज़िलनि में कणक सफ़ा घटि मिली रही आहे उन्हनि ज़िलनि में ख़रीदारी जो हदफ़ पूरो करण लाइ सख़्त क़दम खणण जी पिणु हिदायत करे छॾी आहे।